शहीद लेफ्टिनेंट कर्नल काशिफ अली समेत 7 जवानों की जनाजे नमाज अदा। सदर आसिफ अली जरदारी, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, ज्वाइंट चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान में हमले दौरान बिन ऑफिसर समेत 7 जवान शहीद थिया। क्लियरेंस ऑपरेशन दौरान लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं 6 दहशतगर्दन के मारे छॾियो हो। शहीद एहलकारनि में कैप्टन अहमद बदर, हवलदार साबिर, नायक खुर्शीद, सिपाही नासिर, सिपाही राजा ऐं सिपाही सज्जाद शामिल हैं। सदर आसिफ अली जरदारी चयो आहे त पाक फौज ईमान, इतिहाद ऐं बर्दाश्त जे नज़रिए खे बरक़रार रखियो आहे। जारी कयल बयान में सदर आसिफ अली जरदारी चयो आहे त पाक फौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हमेशा पेशवरानी मुहारत जा आला मयार क़ाइम कया। बहादुर पुटनि मादर वतन जी दिफ़ा लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। पूरी क़ौम असांजे हथियारबंद फौज सां गॾु बीठल आहे। अज़ीम क़ुर्बानी बहादुरनि जे अज़म जो मिसाल आहे, जेका संदनि शहादत जी सूरत में मौजूदु आहे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान पारा रमज़ान का पोए पाकिस्तान जे दौरे जा इम्कान। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ के उहिदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं ऐं पाकिस्तान लाइ सऊदी हिमायत जो बर्ताव कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद के पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी हुई। सिंध में गर्मी में वाद। कराची में अॼु गर्मी 35 सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब कराची समेत सिंध के मैदानी इलाइक़नि में गर्मी की शिदत वधण जो इम्कान। ईंदड़ कुछ ॾींहनि दौरान सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गर्मी 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। कुछ इलाइक़नि में गर्मी 38 सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। हुकूमत IMF के बिजली के टैरिफ में वाजी ख़ातिरी कराए छॾी। बिजली वधीक महांगी थियण जो इम्कान। पाकिस्तान ऐं IMF विच में इक़्तिसादी जाइज़नि वारनि ॻाल्हियुनि में अॻु भराई। ज़रियनि मूजिब हुकूमत आलमी मालियाती फंड के बिजली के टैरिफ में वक़्त सिर वाध की ख़ातिरी कराई आहे, जंहिंसां बिजली की क़ीमतुनि में पहिरीं खां जुलाई वाध जो इम्कान आहे। कास्ट रिकवरी लाइ माहवात माही ऐं सालानी एडजस्टमेंट कई वेंदी। टैक्स रेवेन्यू वधाइण लाइ मईशत के तरतीब व दस्तावेज़ शिकिल ॾियण जी ख़ातिरी। कराची में रोड हादसे सबब फोत थी वयलनि जे वारसनि जो उॾेरोलाल में एहतजाज। कराची के नांगन चौरंगी वाले इलाइक़े में रोड किनारे सुतल 4 ॼणनि के एक तेज़ रफ्तार कार चीभाटे मारे छॾियो। फोती अशोक लाल बागड़ी, श्री राम ऐं भली राम जे वारसनि औरतुनि समेत एहतजाज कयो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस हेल ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। IG सिंध मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे।